चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो। चयो वञे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम सां गॾु मोर जो बि ज़िक्र थियल किताब पुराणो। चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो। शुरूअ खां वठी मोर सिंध में आहे, शुरूअ खां वठी मोर सिंध में आहे, हकीम करीम आहे मुसबिल असबाब पुराणो। चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो। मोहन जो डड़ो ऐं चांव जे माग मां, मोहन जो डड़ो ऐं चांव जे माग मां निकितल माल असबाब पुराणो। चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो। मोहरनि जे ॿेड़ीअ में वेठल मोर, मोहरनि जे ॿेड़ीअ में वेठल मोर नज़र अचे थो शादाब पुराणो। चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो। टोटो झिरकी ढगे गाॾी अलफ अंब, टोटो झिरकी ढगे गाॾी अलफ अंब, दौर नवाए निसाब पुराणो। चांव जे माग ते तहक़ीक़ ऐं मोहन जो डड़ो बाब पुराणो।